محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. هو الذي بعث في الأميين رسولا منهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. وقال النبي صلى الله عليه وسلم من كنت مولاه فهذا علي مولاه أو كما قال عليه الصلاة والسلام. मुख्तसर हमदई सना दुरूद सलाम खां पोए वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ सामिन किराम, अज जे खुतबा जुमातुल मुबारक जो उन्वान ईद गदीर जी हकीकत ते रखियल है। शायद कंहिंखे ख़बर हुजे या न हुजे, गुज़रियल तारीख़ 18 ज़िलहिज्जा ते हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हो जिन जी हिक बे इंतिहा मज़लूमाना शहादत थी है। इन गाल में कंहिं क़िस्म जो को भी शक न है। इन गाल ते असांजो ईमान है तो हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हो जिनकी जेका शहादत थी आ उहा बि इंतिहाई मज़लूमाना ऐं बेदर्दी सां थी आहे। पर जेकॾहिं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हो जिन जी जेका शहादत 10 मुहर्रमुल हराम ते थी आ, यानी जेको मथियों ईंदड़ महीनो आ, उन 10 मुहर्रमुल हराम ताईं पहुचण जे लाइ असां जेकॾहिं ज़िलहिज्जा वारे महीने खां तारीख़ इस्लाम के पढ़णु शुरू कयूं ऐं 18 ज़िलहिज्जा खां गुज़री हलूं, 18 ज़िलहिज्जा ते जंहिं माण्हू जी शहादत थी आ ऐं अहिड़ो खुश नसीब माण्हू जो सॼी कायनात में अहिड़ो को बि खुश नसीब माण्हू न्याणो
ऐं कंहिं नबी जो हुजे अहिड़ो न गुज़रियो आहे। हीउ अहिड़ो न्याणो हुयो, ख़ुशि नसीब न्याणो, जंहिंखे हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे ॿिनि लते जिगर न्याणियुनि जो निकाह नसीब थियल आहे। अहिड़ो ख़ुशि नसीब माण्हू आहे। यानी सॼी काइनात में, पूरी मखलूक़ात में सभ खां अफ़ज़ल तरीन शख़्सियत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं उन शख़्स जे ॿिनि न्याणियुनि जो निकाह हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सां थियल आहे। हज़रत उस्मान गनी उहा शख़्सियत आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी जे अल्फाज़नि में 1400 सहाबा मदीने खां वठी करे जॾहिं मके रवाना थिया, हुदैबिया जे मक़ाम ते पहुता, उते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ मके वारनि रुकावटूं पेश कयूं, त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला खे अॻिते मोकिलियो त वञो तव्हां उन्हनि सां मुआहिदा तय करे अचो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ते विया त पोयां कूड़ी ख़बर हली त हज़रत उस्मान खे मके वारनि मारे छॾियो आहे, क़त्ल करे छॾियो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॾहिं इहा ख़बर पुॼे थी, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे जमा करे पंहिंजो हिकिड़ो हथु हेठियां करे रखनि था, चवनि था हादा यदु उस्मान, हीअ उस्मान जो हथु अथव। हक़ीक़त में हज़रत उस्मान मके में मौजूदु आहे। हेॾां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हथ खे अॻिते वधाए करे चवनि था हीअ उस्मान जो हथु अथव, इन ते बैयत करियो। सभिनीनि बैयत कई आहे। मथां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿियो हथु रखी करे सहाबा किराम 1400 सहाबा, इनमें हज़रत अली रज़ी अल्लाह ताला बि मौजूदु आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि मौजूदु आहे, हज़रत उमर फारूक भी मौजूद आहे, दीगर हज़रत अब्बास जलीलुल क़दर सहाबा भी मौजूद आहे। नबी साईं फरमाईंदा ही बैयत जेका तव्हां कई आहे, ही छाजे लाइ कई आहे, छो कई आहे? हिके आवाज़ में, बिना कंहिं ईंच नूच जे, बिना कंहिं अॻिते पोइते जे, हिक आवाज़ में इहो जवाब आयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे जेका असां बैयत कई आहे न, हे उस्मान जे क़त्ल जे बदिले जे लाइ बैयत कई आहे। उहो उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु 18 ज़िलहिज्जा ते उन जी बि इंतिहाई मज़लूमाना तरीक़े सां शहादत थी आहे। इंशाअल्लाह रही हयाती त बयान पिया कंदासीं। इन 18 ज़िलहिज्जा ते गदीर, खुम गदीर जे नाले सां हिकु जगह आहे, जेका जगह मक्कतुल मुकर्रमा ऐं मदीने मुनव्वरा जे रस्ते सां मकाम जुहफा खां 8 किलोमीटर जे फ़ासिले आहे, मके वारे पासे। ही पंहिंजे मुआशिरे में 18 ज़िलहिज्जा ते जेके ख़ुसूसन सोशल मीडिया इस्तेमालु कनि था, फेसबुक हलाइनि पिया, व्हाट्सअप हलाइनि पिया, जिन्हनि वटि सोशल मीडिया जा ग्रुप आहिनि उहे उन्हनि में ॾिसनि पिया, पढ़नि पिया, या जिन्हनि जी अहले तशय्युअ हज़रात सां उथक बैठक आहे, दोस्ती यारी आहे, कारोबार में शराकत आहे, उन्हनि इहे तज़किरा बि कया हूंदा, इहे मुबारकूं ॾिनियूं हूंदियूं। आस पास इर्द गिर्द में तकरीरूं बि थियूं हूंदियूं इन उनवान ते त ईद गदीर, ईद गदीर 2 खां 2.5 साल पहिरियां हिन मस्जिद में हिन फ़क़ीर हिकिड़ो जुमो पढ़ायो हो, जंहिं जुमे जो नालो ई इहो हुयो त असां आहियूं ईदुनि जा मुसलमान, असां आहियूं ईदुनि जा मुसलमान। असांजे कन ते खुड़क पवे त ईद आहे, बसि पोइ असांजी ख़ुशी जी का इंतिहा न रहंदी। खाधा पीता, ख़ुशियूं, कपिड़ा लटा, पर का तहक़ीक़, का परख, का लिख, का पढ़, को सवाल, को जवाब,
वाकई इहा ईद आहे या न, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ईद कई हुई या न, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ईद ॿुधाई या न असांखे इन शइ जी का बि ज़रूरत कान्हे का। असां ईदनि जा मुस्लमान आहियूं न, असांखे ख़ुशी सां मतिलबु आहे, असांखे मुहबत सां मतिलबु आहे। यकीन ॼाणियो त ख़ुशी बि अल्लाह खे, अल्लाह जे बाननि जी उहा वणंदी आहे जेके अल्लाह ऐं रसूल जे तरीक़े मुताबिक़ हुजे। गमी बि अल्लाह से उन गम ते, उन ॾुख जे तरीक़े कार ते रब्बुल आलमीन हौसलो बि ॾींदो आहे, रब बदिलो बि ॾींदो आहे, रब्बुल आलमीन अजर बि ॾींदो आहे जंहिं ॾुख ऐं गम जो तरीक़ो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿुधायो हुजे। इन खां हटी करे कुझु बि न अथव दुनिया में। त ईद गदीर मुसलमाननि जूं शरीयत इस्लाम जूं सिर्फ़ु ॿ ईदूं आहिनि, हिकु ईद उल फितर, ॿी ईद उल अज़हा। बाक़ी जेके बि पंहिंजे मुआशिरे में ईद जे नाले सां तारीख़ूं, दिहाड़ा, ख़ुशियूं मल्हायूं वेंदियूं आहिनि, इन्हनि जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां कंहिं क़िस्म जो को बि सबूत कोन्हे। हीअ ॻाल्हि का आऊं अकेलो वेही करे, लिकी वेही करे शागिर्दनि खे कोन पियो सेखारियां। हीअ लाइव हले पियो, सोशल मीडिया ते हले पियो, सभु ॾिसनि पिया, ॿुधनि पिया, तारीख़ भरी पई आहे। और जेके मल्हाइनि था न, उन्हनि खां ई तव्हां पुछा करियो त हज़रत हीअ जेका ईद आहे हीअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असांखे ॾेखारे। असीं बि तव्हां सां गॾु आहियूं, असीं बि तव्हां सां शरीक आहियूं। हीअ ईद गदीर 18 ज़िलहिज्जा ते हक़ीक़त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं 10 हिजरी मदीने जो 10हों साल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं हलियो पे त इन 10 साल में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया हज करण, जंहिंखे हज अलविदा चइबो आहे, यानी मोकिलाइण वारो हज, अलविदाई हज। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे इन हज के हर मकतब फ़िक्र मञे तो इहो अलविदाई हज हो, आख़िरी हज हो। अजल इलाही जो वक़्त अची चुको हुयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ॾांहुं रवाना थिया। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी आहे, किताबुल मगाज़ी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं कुझु सहाबा किराम के यमन ॾांहुं मोकिलियो। यमन ॾांहुं कंहिं इलाइक़े ॾांहुं गवर्नर करे मोकिलियो। जॾहिं हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु हुतां जीअं मोटिया, ख़बर पई त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज ते विया आहिनि, मकाम फुतुब ते पुॻा। हज़रत अली मुर्तज़ा हज़रत राफ़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे वापसी में काफ़िले जो अमीर ऐं गवर्नर मुक़रर करे पाण रवाना थी विया हज मके। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि पहुचणो आहे ऐं हज में शरीक थियणो आहे। ऐं उन्हनि खे बि इहो ई हुकुम ॾिनो त अव्हां बि ओॾे ई हलिया अचिजो। हज़रत राफ़ी रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन ओॾां रवाना थिया। मकाम सिदरा मके में हिकु जॻह आहे। इते जंहिंमहिल हीउ काफ़िलो पुॻो त हज़रत अली दीगर सहाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि उते आस पास में मौजूदु हुया, हज़रत अली जिन काफ़िले सां मुलाक़ात थी वई। हली मुलाक़ात जो थी ॾिठई त मुजाहिदीन खे उहे कपिड़ा, उहे चादरूं वेढ़ियल आहिनि जेके चादरूं उन्हनि जे मुतालबे ते आऊं उन्हनि खे न ॾेई आयो आहियां। जेॾीमहिल तव्हां सरिये मां जंग मां फारिग थिया, माले गनीमत आई, हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु 5 हिसो क़ुरान दाज़ी पुणा करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ अलॻि करे काफ़िले जे हवाले कयो त इहो खणी उते पुॼणो आहे। जेॾीमहिल हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवानो थियो त काफ़िले वारनि हज़रत राफ़ी रज़ियल्लाहु ताला खे चयो त असांखे हिन मां ॾियो, विराइजो। हज़रत राफ़ी ज़ोर पवण जे करे विराए छॾियो। जेॾीमहिल हज़रत अली जी नज़र पई, चई त ही त आऊं कोन विराया आहियोसि, ही तव्हां छो विरायो?
इते हज़रत बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हो उते मुतालबे दौरान जवाब दौरान हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो ते नाराज़ थी पियो। ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जिन जे लाइ दिल में नफ़रत अची वई अली। बहरहाल जिन मल मक्के में पहुंचा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज कयो 9 अरफा 9 तारीख़ ते अरफा के मैदान में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खुतबो दिनो खुतबा जा जेके पुरानी जहालत वारा अदला बदला रहल आहिनि ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़त्म तो करिया पूरो खुतबो ॾेई करे आख़िर में पाण करीमन फरमायो मुझा सहाबियो सही मुस्लिमा किताबुल हज्जा बाबु हज्जत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस नंबर 5950 पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमला अता कया मुझा सहाबियो मुखे तहां बुधायो जेकॾहिं रब्बुल आलमीन मुझे बारे में अव्हां खां पुछा कंदो तो अव्हां मशर मैदान में केड़ो जवाब दींदो? अज हिते अरफा के मैदान में जवाब जो मुखे कुरान पाक में आहे फलनसअलल्लज़ीना उरसिला इलैहिम वलनसअलन्नल मुरसलीन। असां ज़रूर ब ज़रूर पैगंबरन खां भी सवाल कंदासीं उन्हनि माण्हुनि खां भी सवाल कंदासीं जिन्हनि ॾांहुं पैगंबर मोकिलिया विया हुया तो छा पैगंबरन हकीकत तव्हां ताईं पहुंचाई या कान पहुंचाई? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये सवाल कयो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तादाद जेका तारीख़ जो कुतबन बुधाई आहे 1,44,000 कमो पेश सहाबा उते मौजूद होया। ये मर्दन की तादाद मौजूद है औरतन की अलग। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबा सबनी हिक आवाज में जवाब दिनो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद बल्लगता व अद्दैता व नसहता। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सवाल ते सहाबा चो अल्लाह जा रसूल तव्हां पंहिंजो फरीज़ो पूरो करे छॾियो आहे। तव्हां शरीयत के मुकम्मल पहुंचाए चुको आहे। तव्हां नसीहत भी सॼी करे चुकी आहे। अल्लाह के तरफा आयत नाज़िल थी अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। प्यारे पैगंबर जन खुतबो दिनो सहाबा का गवाही वर्ती सहाबा का गवाही वर्ती सहाबा गवाही दिनी। अल्लाह की तरफा सूरतुल माइदा आयत नंबर 3 नाज़िल थी तो अज दीन अव्हां जे लाइ पूरो थी चुको है। इन खुतबे में हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु या कंहिं सहाबी जी का खुसूसियत कंहिं किस्म की का भी बयान कान थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते आयत करीमा नाज़िल थी दीन मुकम्मल थी चुको आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज करे वापस थिया जेडी मल मक्का में गदीर खुम ते पुगा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफिले के वेहारियो वेठा पोइ इते ये शिकायतूं ज़ाहिर थियूं जेका पाण शुरू में बयान करे आया हूँ। हज़रत बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु शिकायत कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली ही करे आयो आहे। हज़रत अली सां मूंखे नफ़रत थी वई आहे। अली पाण करीमन फरमायो बुरैदा छा तूं अली सां बुग़्ज़ तो रखी? हज़रत बुरैदा चयो नाम या रसूल अल्लाह जी हा अल्लाह जा रसूल। पाण करीमन फरमायो हे बुरैदा हज़रत अली सां बुग़्ज़ न रख हज़रत अली सां मोहब्बत कर। अलबिदाया वन निहाया जा अल्फाज आहिनि। हज़रत बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हज़रत अली जी जेका मुझे दिल में नफ़रत हुई न पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा नसीहत कई यो हुक्म दिनो मुझे दिल हज़रत अली जी नफ़रत का बिल्कुल पाक थी वही। अली शायद के हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सां मूंखां वधीक मोहब्बत कंदड़ हुजे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नसीहत अची वई जेको दिल में हुयो ज़रे बराबर सब निकरी वियो हलियो। हज़रत अमर बिन शास रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्नद अहमद जा अल्फाज आहिनि। वो भी चए थो त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सफ़र में मूंसां हिकु ॻाल्हि में बेवफ़ाई कई हुई।
उन बेवफाई के करे मुझी दिल में थोड़ी रंजिश आई हुई। हजरत अमर बिन शास रज़ी अल्लाह ताला अन्हु के जॾहिं इहा ॻाल्हि पुगी त मुहम्मद रसूलुल्लाह जो हुकुम आहे त अली सां नफ़रत न कयो, अली सां बुग़्ज़ न कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो सहाबी बि उहा नफ़रत उहो बुग़्ज़ ख़तमु करे हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला जिन सां मुहबत करणु लॻो। जेॾीमहिल इहे शिकायतूं ते ज़ाहिर थियूं पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उथी वेठा सुठो भलो हिकिड़ो नसीहताणा खुतबो ॾींदे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदाब अखलाक सेखारींदे उन खां पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे पाण सां गॾु बिहारे करे सोणे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो हथ वठी करे मथे करे चयो मन कुंतु मौला फ़ाज़ा अलीयुन मौला। हो मुंहिंजा साहिबियो जंहिं जंहिं जो आऊं मौला आहियां, जंहिं जंहिं जो अहले सुन्नत वल जमायत मुताबिक़ आऊं दोस्त आहियां, आऊं महबूब आहियां, आऊं प्यारो आहियां, उन माण्हू जो बि अली महबूब आहे, अली दोस्त आहे, अली प्यारो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहे अल्फाज़ बि चया ऐं उन सां गॾोगॾु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो बि चयो त ऐं तव्हांजे अंदरि ॿ शयूं छॾियो पियो वञा। सही मुस्लिम जे अल्फाज़नि में ॿ शयूं छॾियो पियो वञा, अव्हां कॾहिं बि गुमराह कोन थींदव। हिकु अल्लाह जो किताब अथव क़ुरान पाक, ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अहल बैत अथव। पाण करीमन फरमायो उज़क्किरुकुमुल्लाहु फी अहले बैती, उज़क्किरुकुमुल्लाहु फी अहले बैती, उज़क्किरुकुमुल्लाहु फी अहले बैती। मुंहिंजा सहाबियो जेको मुंहिंजो न अहल बैत आहे उन जे बारे में आऊं तव्हांखे नसीहत थो करियां, उन जे मामले में आऊं अल्लाह खां तव्हांखे ॾेॼारियां थो। मुंहिंजे अहल बैत सां मुहबत करियो, मुंहिंजे अहल बैत सां प्यार करियो, मुंहिंजे अहल बैत जी इज़त करियो, मुंहिंजे अहल बैत जो जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दिलनि में वेहारे करे बुग़्ज़ ऐं रंजिशनि जो सबबु न बणायो, दरगुज़र कंदा वञो। छो अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो खुतबो ॾिनो इहा ॻाल्हि ख़तमु थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो जंहिंजो अली दोस्त आहे, जंहिंजो आऊं दोस्त आहियां उनजो अली दोस्त आहे। अल्लाह जेको अली सां दोस्ती रखे तूं बि उन सां प्यार कर, मुहबत कर। अल्लाह जेको अली सां दुश्मनी रखे तूं बि उन सां दुश्मनी रख। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो ॾेई करे ॻाल्हि ख़तमु कई। सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन हज़रत अली खे मुबारक ॾिनो, बिलख़ुसूस हज़रत उमर वॾे आवाज़ सां चयो बख बख या अली, अली तुंहिंजे लाइ वॾी ख़ुशि नसीबी आहे, अली मुबारक हूं। सहाबा किराम ख़ुशि थी विया हलिया, रंजिशूं सभु ख़तमु थी वियूं हलियूं, हिकु थी विया हलिया। आया मदीने में रही सही करे ज़िंदगी गुज़ारी। हिकिड़ी ॻाल्हि कंदा हलूं त सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन उम्मती हुया, इंसान हुया, मासूम गुनाहनि खां सिर्फ़ रब जा पैगंबर आहिनि। बाक़ी जेके बि उम्मती आहिनि इंसान आहिनि उन्हनि खां कॾहिं बि ख़ता थी सघे थी। रब्बुल आलमीन उन्हनि जे ख़ताउनि जा तज़किरा बि कया, रब्बुल आलमीन उन्हनि जे माफ़ियनि जा ऐलान बि करे छॾिया हलिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इन ॻाल्हि खे वठी करे, इन ॻाल्हि के इन अल्फाज़नि खे वठी करे अॼु ताणी, बल्कि तव्हां खणो हाफ़िज़ इब्न कसीर रहिमहुल्लाह जे अल बिदाया वन निहाया, इमाम इब्न असीर रहिमहुल्लाह जे अल कामिल खणो, इन जे अंदरि इहे वाक़ियात पढ़ो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा जा तज़किरा पढ़ो त ही इन ॻाल्हि खे ईद कॾहिं नालो ॾिनो वियो, इन ॻाल्हि खे खिलाफ़त बिला फसल जो सबबु कॾहिं बणायो वियो। जीअं मुआशरे में ई फेसबुक ते ॻाल्हियूं हलनि थियूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुमे गदीर ते ऐलान कयो हो त हज़रत अली खलीफ़ा बिला फसला मुखां बाद में हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु विलायत वारो आहे,
एतिरे हद ताणी जो आयतूं इन मामले में फिट करे छॾियऊं त रब्बुल आलमीन अल्लाह जे प्यारे पैगंबर ॾांहुं वही कई त पैगंबर अली जे मामले में जेका शइ तो ताणी नाज़िल थी आहे विलायत जे बारे में खिलाफ़त जे बारे में इहो सॼो तूं बयानु करे छॾ। वक़्तु रहियो त वरी इन जी हक़ीक़त बयानु कंदासीं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी केतिरी तौहीन थियल आहे हिननि ॻाल्हियुनि में, पर साफ़ ऐं सुथरी ऐं मुख़्तसर ऐं जामे जेका हक़ीक़त आहे उहा इहे ई आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा जो कुझु रंजिशूं हुयूं, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहे रंजिशुनि जी शिकायतूं मिलियूं, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीहाना ख़ुतबो ॾेई करे सम्झाए करे इहे मामलात ख़तमु कया ऐं पाण करीमन फरमाए त मुंहिंजे अहले बैत जी पारत आहे। हाणे अहले बैत मां सिर्फ़ु हिकिड़ो हज़रत अली त कोन्हे मुराद, अहले बैत मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़वाज मुतहरात बि मुराद आहिनि, अहले बैत मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं न्याणियूं बि मुराद आहिनि, अहले बैत मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा पुटड़ा बि मुराद आहिनि। जीअं तव्हां या वेठा आहियूं अदा मुंहिंजे घर वारा, सभु को चए थो मुंहिंजे घर वारा, उन घर वारनि लाइ केरु मुराद आहे? हिकिड़ी धीउ, हिकिड़ो पुटु। जॾहिं बि को माण्हू चए त मुंहिंजे घर वारा त उन मां पुट बि अची विया हलिया, घर वारियूं बि अची विया हलियूं, न्याणियूं बि, या न इहा ॻाल्हि कूड़ी आहे, सम्झो था तव्हीं ॻाल्हि खे। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे अहले बैत जे बारे में, पर जेकॾहिं सिर्फ़ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला को वठी करे ऐं ढंढोरो पिटियो वञे हलियो ऐं पोइ बाद में किस्सा ठाहिया वञनि, बाक़ी सहाबा जे ईमान ते सहाबा त ठहियो, पर अहले बैत जेके अज़वाज मुतहरात हुया उन्हनि खे बि न छॾिजे, उन्हनि जी इज़त बि तार तार करे छॾिजे। इहा कहिड़ी मुहबत चइबी, इहो कहिड़ो ईमान चइबो? अहले बैत रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे पूरे घर वारनि जो नालो आहे, अल्लाह जो क़ुरान आहे, सूरतुल अहज़ाब आयत नंबर 33 हा। रब्बुल आलमीन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर वारनि जो तज़किरो कंदे फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत। बेशक रब्बुल आलमीन चाहे तो त नबी जे घर वारनि खे पलीतनि खां गिलाज़तनि खां पाक करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे खुतबे ॾियण जो जेको मेन सबब सिर्फ़ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जिन जा ज़ाहिरी असबाब तो हुया, पर इन पुठियां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहले बैत बाक़ियनि खे बि इज़ायल हुयो, जिन जो मक़सद हो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हिते इहो तज़किरो करणु। कहिड़ो? हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन ते तोहमत लॻल हुई, इल्ज़ाम लॻल हुयो। सही बुखारी आहे, किताब तफ़सीर आहे, सूरत नूर आहे, इन्नल लज़ीना जाउ बिल इफ़्क बाब जे तहत हदीस मुबारक मौजूद आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी घरवारी ते हज़रत सफ़वान बिन मुअत्तल रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सां गॾु ॾिसी करे हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा के अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक मुकियो वठंदे इल्ज़ाम लगायो तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नौज़बिल्लाह जेका घरवारी आहे या बदकारा औरत आहे, इहा गैर सां ॾिठी आहे। नबी जी इज़त विञाइण जे लाइ, नबी जी घरवारी जी इज़त विञाइण जे लाइ, नबी जी जेका नुबुवत आहे, चर्चो आहे, अदब आहे, एहतराम आहे, मुहब्बत आहे, उनखे तार तार करण जे लाइ, विञाइण जे लाइ, हैसियत ख़तमु करण जे लाइ अब्दुल्ला बिन उबई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले बैत जे हिकु फ़र्द हज़रत आयशा ते तोहमत लॻाई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आऊं अहले बैत जे बारे में मूंखे नसीहत थो करियां, जिते हज़रत अली अहले बैत आहे उते सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि अहले बैत आहे। सही बुखारी आहे, किताब निकाह, हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं दीगर कुतुब हदीस जे अंदर बि हदीस मौजूद आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मौजूदगी में मदीना तय्यबा जी ज़िंदगी आहे। इन वाक़े खां पहिरियां जी ॻाल्हि आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हज़रत फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला जिन जो निकाह थियलो हज़रत अली मुर्तज़ा सां। हज़रत अली मुर्तज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लखते जगह न्याणी फ़ातिमा जे निकाह जी मौजूदगी में इन ख़्याल जो इज़हार कयो त आऊं अबू जहल जी न्याणी सां बि निकाह करण थो चाहियां। जॾहिं हज़रत फ़ातिमा खे ख़बर पई
त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु अबू जहल जी न्याणी उहा मुसलमान हुई, उन सां निकाह करण थो चाहे। हज़रत फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा कावड़ जी पंहिंजे ॿिन्ही लख़्ते जिगर हसनैन करीमैन खे खणी करे सिधो वई मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आई। चई या रसूल अल्लाह, तुंहिंजी क़ौम वारा सम्झनि था त ला तब सबली बनातिका, तो तुंहिंजी न्याणियुनि सां जेकॾहिं तुंहिंजा न्याणा को मसइलो करे विझनि या केरु तुंहिंजी न्याणियुनि खे तंग करे विझे, परेशान करे विझे, तकलीफ़ ॾेई वठे, त तुंहिंजी क़ौम वारा सम्झनि था त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणियुनि जे पारां कावड़ कोन कंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कंदा, फातिमा ॻाल्हि छा आहे? ॿुधाइनि था त अली ही ख़्यालु ज़ाहिर कयो आहे ऐं असांजी अणवणत थी वई आहे। अली हज़रत अली मुर्तज़ा इन ॻाल्हि दौरान घरां निकिरी करे मस्जिद नबवी में वञी सुम्ही रहियो। फातिमत ज़हरा आई, नबी खे ॿुधायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निफ़्ता विया, वञी हज़रत अली सां मिलिया, हज़रत अली खे वठी आया। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु दीगर सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे साम्हूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके बाक़ी न्याणियूं हुयूं उन्हनि जा बि तज़किरा कया, उन्हनि जे मुड़ुसनि जा बि तज़किरा कया ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली ऐं हज़रत फातिमा जो बि तज़किरो कयो ऐं इहा ॻाल्हि बयानु कयूं त ही वाक़ियो थियो आहे। पर यादि रखी छॾियो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी न्याणी ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दुश्मन जी न्याणी हिकु माण्हू जे निकाह में गॾु नथियूं थी सघनि। लिहाज़ा फातिमा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जिगर जो टुकड़ो आहे, जे फातिमा खे इज़ायो, उन्हें मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इज़ायो। जिथे सहाबा किराम हज़रत अली खे इज़ायो हुयो, मुहम्मद करीम नसीहत कई त अली मुंहिंजे अहल बैत जो फ़र्द आहे, उन जी पारत अथव। उते सोणे अली हज़रत फातिमा के गुज़रियल ॾींहंनि में इज़ायो हुयो। मुहम्मद करीम ने साॻे ख़ुतबे में जमा जे अल्फाज़नि में पूरे अहले बैत जो तज़किरो कंदे फरमायो, अली तोखे बि मुंहिंजी न्याणी जी पारत आहे। जिथे हज़रत अली हज़रत फातिमा जे वाक़ियो अहले बैत में शुमार थींदे पाण करीमन नसीहत कई सभिनी सहाबा के, उते सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो भी अहले बैत में तज़किरो आयो। पाण करीमन फरमायो, अली हुजे मफ़हूमी अल्फाज़ में, या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी न्याणी फातिमा हुजे, या नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो घर वारियूं हुजनि, अवां समूरी उम्मत के मूं मुहम्मद रसूलुल्लाह जो पैगाम आहे त मुंहिंजे अहले बैत जो एहतराम कजो, मुंहिंजे अहले बैत सां मुहब्बत कजो, मुंहिंजे अहले बैत जी इज़त कजो, मुंहिंजे अहले बैत जे कमियुनि कोताहियुनि खे दरगुज़र करे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खुम्मे या गदीर खुम ते जेको ऐलान जो मक़सद हो सिर्फ़ इहो ई हुयो, खिलाफ़त बिला फसल या सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन के प्यारे पैगंबर खां वफ़ात खां बाद में पाण में इख़्तिलाफ़ात कराइण जो नऊज़ुबिल्लाह को भी सबब कोन हुयो। जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे हा जीअं अहले तशय्युअ जो मक़सद आहे तो रसूल के मोकिलियो ई अली जे करे वियो हुयो, ही क़ुरान नाज़िल थियो ई अली जे करे आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु। इहो मक़सद कोन हुयो। जेकॾहिं मक़सद हुजे हा तो पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ जुमे ते पाण बयान कयो न, मक्के में मक्के वारा दौड़ी आया अली जे बाबा वटि, अबू तालिब तुंहिंजे भाइटे हाणे तमामु घणो परेशान कयो आहे, हाणे बर्दाश्त जूं हदूं ख़तम थी वियूं हलियूं, हाणे पाण खे सम्झाईंसि मुड़ी वञे रुकिजी वञे तो ठीकु आहे, जेकॾहिं न त तूं पोइ ते हटी वञ। पाण करीमन छा जवाबु ॾिनो हो, मुंहिंजा चाचा हिकिड़े हथ ते सिज लाहे रखनि, ॿिए हथ ते चंड लाहे रखनि, मुहम्मद कोन मुड़ंदो, मुहम्मद कंहिंजी परवाह कोन कंदो, मुहम्मद कोन कंहिंखां डिॼंदो। अहिड़ी ॻाल्हि प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजी परवाह कोन था कनि, पर हेॾा हिकिड़ो अज़ीम कम ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को वाज़े हुकुम कोन था ॾियनि। जॾहिं त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बि ॻाल्हि न लिकाई कॾहिं बि, ही चवनि था
अल्लाह साईं नबी के मोकिलियो इन जे लाइ हुयो। आयतूं नाज़िल थियूं त हज़रत अली जे ख़िलाफ़त जो ऐलान कर। पोइ नबी ऐलान कयो, सभिनी क़बूल कयो। नबी फ़ौत थी विया हलियो, सभु फिरी विया हलिया, सभु काफ़िर मुर्तद थी विया हलिया। ज़िम्मेदारी जी ॻाल्हि आहे। नबी जा सहाबा नऊज़ुबिल्ला ख़िलाफ़त जी बुख में, दुनिया जी बुख में सभु फिरी विया हलिया। उहे नबी जा सहाबा जिन्हनि जे बारे में क़ुरान छा थो चवे, जिन्हनि पंहिंजा माल, जिन्हनि पंहिंजा घर, जिन्हनि पंहिंजी औलाद, जिन्हनि पंहिंजे जाननि जा नज़राना ॾिना, उहे ख़िलाफ़त जे लाइ बुखिया हुया। अंदाज़ो त लॻायो केतिरे क़दुरु ज़ुल्म जी ॻाल्हि आहे। हक़ीक़त बुज़ुर्गो छा आहे, इन जे पोयां समूरी हक़ीक़त ॿी रखियल आहे जेका शायदि असां मुसलमाननि खां वाक़िफ़ हुजूं। किताब उन्हनि जा पढ़ो, उन्हनि जो तक़रीरूं ॿुधो, उन्हनि जा अक़ीदा ॿुधो, उन्हनि जा अक़वाल पढ़ो। उन्हनि जूं जेके कमेटियूं थींदियूं आहिनि, मजलिसूं थींदियूं आहिनि, शूरा जेका थींदी आहे, मशवरा जेके थींदा आहिनि, उहे तव्हां ॿुधो त तव्हांखे ख़बर पवे त हक़ीक़त छा आहे। हक़ीक़त हज़रत अली या हज़रत अली जी ख़िलाफ़त कान्हे। हक़ीक़त इहा आहे त हिन इस्लाम जो नालो निशान मिटाइणो आहे। हक़ीक़त इहा आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जंहिं तौहीद जी प्रचार कंदे कंदे साला साल तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उनखे ख़तमु करिणो आहे। हक़ीक़त इहा आहे जेको 30 सिपारनि वारो क़ुरान पाण वटि मौजूदु आहे न, इनखे ख़तमु करिणो आहे। अहले बैत जा तज़किरा, चर्चा, मोहब्बत जो ॻाल्हियूं कंदे ढापनि कोन था, पर जेकॾहिं हक़ीक़त ॾे तव्हां अचो, अहले बैत जा वॾे मां वॾा गुस्ताख़ ऐं बेअदब तव्हांखे इहे ई माण्हू नज़र ईंदा। ईद गदीर 352 हिजरी खां पहिरियां, 352 हिजरी खां पहिरियां लिखो, यादि कयो। विसर थी वञे हली त तक़रीर रिकॉर्ड थिए पई, दुनिया जे इन्हनि मलंगनि खां वञी करे पुछा करे लिखराए अचिजो। 352 हिजरी खां पहिरियां कंहिं माण्हू जी नज़र में, कंहिं माण्हू जी सोच में, कंहिं माण्हू जे अक़ीदे में केरु वाज़िह करे ॾेखारे त हज़रत अली ख़लीफ़ा बिला फ़सल हुयो। 352 हिजरी खां पहिरियां केरु ॾेखारे वञे त ही 10 तारीख़ ते जुलूस निकिरंदा हुया, 10 तारीख़ ते दुलदुलूं ठहंदियूं हुयूं, 10 तारीख़ ते ताज़िया मातमी निकिरंदा हुया। 352 हिजरी खां पहिरियां के ॾेखारे त सही न, जेको इमामनि जो दौर हुयो। इन्हनि जा 12 इमाम, आख़िरी इमाम 256 हिजरी में पैदा थियो, फ़ौत थी हलियो। हिकिड़ो अञा ताईं गार में आहे जेको हले कॾहिं ज़ाहिर थींदो, ऐं उन खां 100 साल कमो पेश बाद में इहे अक़ीदा, इहे ॻाल्हियूं, इहे बुग़्ज़, इहे सहाबा जा फ़ासिला, इहे सहाबा जूं दुश्मनियूं, इहे सहाबा जा इख़्तिलाफ़ात, इहे अहले बैत ते ज़ुल्म, इहे सभु छा आहे जोड़े करे बयानु कया विया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबा खे जेकॾहिं सम्झणो आहे, पढ़णो आहे, उन जी जेकॾहिं न मुहबत पाण में जेका पढ़णी आहे, उहा मुंहिंजी ॻाल्हि न, मूंखे न ॾिसो मुंहिंजो मुहांडो न, कंहिं आलिम जी शिकल न, कंहिं मुफ़्ती जी फतवा न, बल्कि 30 सिपारनि वारो क़ुरान पढ़ो, तव्हांखे ॿुधाईंदो त सहाबा छा हुया, पाण में छा हुया। खणो 24 सिपारो सूरतुल फतह आयत नंबर 29। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लदीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगूना फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। रब्बुल आलमीन जो कुरान सारी दुनिया जो दास्तानूं, सारी दुनिया जा किस्सा, सारी दुनिया जो कहावतूं, सारी दुनिया जा खुतबातूं, सारी दुनिया जा फ़ैसिला सभु हिकिड़े पासे। जेकॾहिं उहे सारी दुनिया जो ॻाल्हियूं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन जे ईमान ते अचनि, सहाबा जे हया ते अचनि,
सहाबा जे अखलाक ते अचन, सहाबा जी दुनिया ते अचन त नौज़ु बिल्लाह वो बेईमान हुया, नौज़ु बिल्लाह हया वारा कोन हुया, नौज़ु बिल्लाह फिरी विया हलिया, नौज़ु बिल्लाह वो दुनिया जा बुख्या थी विया हलिया। पर हिकड़े पासे रब्बुल आलमीन जो कुरान हुजे, अहले हदीस जो अकीदो आ, हिन तालिब इल्म जो अकीदो आ, रब्बुल आलमीन अर्श अज़ीम वारे रब करीम यो फैसलो विधायो आ, मोहम्मद हुजे या मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा असहाब सगोरा हुजन, अशिद्दाउ अलल कुफ्फार, जेके भी काफिर हुया, जेके भी इस्लाम दुश्मन हुया, रसूलुल्लाह जा दुश्मन हुया, असहाब जा दुश्मन हुया, अहले बैत जा दुश्मन हुया, इस्लाम जा दुश्मन हुया, सहाबा किराम अबू बकर सिद्दीक हुजे या मुआविया हुजे, अबू सुफियान हुजे, जैसी जैसी तनी चेंज वक्त में इस्लाम में दाखिल थींदा विया हलिया, उन खां बाद में उन जी जिंदगी चेंज थींदी वई हली। वैसे ईमान जा, सहाबा जा, इस्लाम जा, अज़वाज मुतहरात जा, अहले बैत जा प्यारा बणजंदा विया, सभिनि जी इज़्ज़त व अदब एहतराम कंदा विया हलिया। रब्बुल आलमीन फरमायो अशिद्दाउ अलल कुफ्फार, काफिरन ते सख्त हुया, रुहमाउ बैनहुम, ओ जेके भी सहाबा हुया पाण में बाहमी रहम दिल हुया, पाण में प्यार कंदड़ हुया, पाण में मवद्दतू कंदड़ हुया, हिक ॿिए जो अदब एहतराम रखंदड़ हुया। खुदा न ख़ासा जेकॾहिं उन्हनि जा इख़्तिलाफ़ थी बि पवंदा हुया तॾहिं बि कंहिं विच में अचण जे करे हू सुलह करे पाण में ठही वेंदा हलिया हुया। इहे सहाबा किराम उहे जिन्हनि जी मोहब्बतनि जा तज़किरा क़ुरान करे, मिलावटनि जा तज़किरा क़ुरान करे, मवद्दत जा तज़किरा क़ुरान करे, ऐं कुफ़ार ते शिद्दत जा तज़किरा क़ुरान करे। तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगूना फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना, वो चवनि था उन्हनि इस्लाम क़बूल कयो हो सिर्फ़ ज़बानी तौर, अंदर में ईमान खां ख़ाली हुया, वो जेके थोड़ा घणा सदका दो खैरात कोया सिर्फ ज़ाहिरी तौर, अंदर में ईमान खां ख़ाली हुया। न न मुसलमानों अचो रब जो कुरान पढ़ंदा वञो, अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे पढ़ो त रब कुरान चवंदो अबू बकर जे ॿाहिरी इस्लाम जे लाइ सिद्दीक हुयो तीअं बातिनी सिद्दीक हुयो। उमर खे पढ़ो जीअं अबू हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿाहिरी इस्लाम जे लाइ सचार हुयो तीअं ई अंदरूनी सचार हुयो। उस्मान खे पढ़ो जीअं इस्लाम जे लाइ ॿाहिरी सखी हुयो तीअं दिल जो सखी हुयो। पढ़ो अली खे जीअं ॿाहिरी सखी हुयो तीअं अंदरूनी सखी हुयो। रब्बुल आलमीन फरमायो तो कुर्बानियुनि जूं ॻाल्हियूं त बाद में रुकू ऐं सज जा तज़किरा अचनि, रब्बुल आलमीन जे रज़ा जा तज़किरा अचनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो उन्हनि जो को मिसाल ई कोन्हे को। फरमाई तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगूना फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम, उन्हनि जो जेके निशानियूं, उन्हनि जो जेके पेशानियूं उहे आसार सुजूद सां भरियल। उहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो अहिड़ो उस्ताद हुयो, उन जा शागिर्द अहिड़ा तयारु थियल शागिर्द हुया। हा उहो क़ुरान फरमायो हुवल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीना रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। रब जी ज़ात रसूलुल्लाह खे मोकिलियो आहे, अरबन में मोकिलियो आहे, अजमन में मोकिलियो आहे। रसूल करीम आया युज़क्कीहिम, उन्हनि खे बुग़्ज़ खां, उन्हनि खे शिरक खां, उन्हनि खे कुफ़र खां, उन्हनि खे बेहयाई खां, उन खां बदकारी खां, उन खां शराब खां, उन खां ज़िना खां पाक करे इस्लाम जे नूर सां मुनव्वर कयो वियो। अल्लिमुहुमुल किताब, ओ क़ुरान पाक जा हाफ़िज़ थिया, वल हिकमा, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस सेखारी, आलिम तयारु कया, मुत्तकी तयारु कया, परहेज़गार तयारु कया, ॿाहिरि जा भी साफ़ कया, अंदरनि जा भी साफ़ कया। रब इन ॻाल्हि जी गारंटी ॾिनी आहे उलाइकल्लज़ीना इम्तहन अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम। 26 सिपारो सूरतुल हुजुरात। फरमाई सहाबा किराम मुहम्मद रसूलुल्लाह जा शागिर्द उहे शागिर्द हुया ही ॻाल्हियूं के इस्लाम जे अवल जो न आहिनि, इस्लाम जे विच जो न आहिनि। ही आयतूं, ही गिरंटियूं, ही ज़मानतूं, ही पाकायूं, ही मोहब्बतूं, ही रामदिलियूं, ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जा आख़िरी लम्हात जो ॻाल्हियूं आहिनि। रब्बुल आलमीन दुनिया वारनि खे ॿुधायो सहाबा किराम जॾहिं खां जहालत वारे दौर में हुया,
गुनाह कमियूं कोतायूं सभु कुझु हुयूं, पर जीअं इस्लाम में दाख़िल थींदा विया धोपजंदा विया, ॿाहिरी तौर, अंदरूनी तौर, ईमानी तौर, हयाई तौर, अखलाकी तौर, माली तौर, नज़रारी तौर धोपंदा साफ़ थी आया। उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा, ज़ाहिरी ज़बाननि जा इम्तिहान न, अर्श वारे रब फर्श वारे उस्ताद मोहम्मद रसूलुल्लाह जे शागिर्दनि जा दिलनि जा इम्तिहान वरता। ऐं हू अर्शन वारो मुम्तहिन इम्तिहान वठण वारो चए थो इहे मोहम्मद जा शागिर्द मूं रब वटि रिज़ल्ट में इम्तिहान में सभु पास थी विया हलिया। लहुम मग़फ़िरतुन व अजरुन अज़ीम, इन्हनि जे लाइ वॾी बख़्शिश वॾो अजर आहे। सूरतुल हदीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी जे आख़िरी जंग जेका थी आहे, ग़ज़वा थियो आहे, ग़ज़वा तबूक, उन खां मोटी आया, रब साईं आयत नाज़िल कई आहे, जेके मको फतह थियण खां पहिरियां मुसलमान थिया या बाद में मुसलमान थिया, सभु मोमिन सभु रब वटि प्यारा, दुनिया में बि भलारा, आख़िरत में उन्हनि जे लाइ जन्नत जा ऐलान थियल आहिनि रब वटि। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, ही जेका 18 तारीख़ ते ईद गदीर मल्हाई वेंदी आहे, इन जो मक़सदु इहो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी इज़त तहस नहस करणु। इन जो मक़सदु इहो आहे उमर फारूक जी इज़त खे तहस नहस करणु। इन जो मक़सदु इहो आहे हज़रत उस्मान गनी जी इज़त खे तहस नहस करणु। इन जो मक़सदु इहो हज़रत आयशा जी इज़त खे तहस नहस करणु। इन जो मक़सदु इहो हज़रत मुआविया जी इज़त खे तहस नहस करणु। इन जो मक़सदु इहो हज़रत अबू सुफ़ियान जी इज़त खे तहस नहस करणु। इन जो मक़सदु इहो हज़रत तलहा व ज़ुबैर जी इज़त खे तहस नहस करणु। इन जो मक़सदु हज़रत मुगीरा शुअबा रज़ियल्लाहु ताला जी इज़त खे तहस नहस करणु। मतिलबु इहो आहे जेके बि सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन, हज़रत साइल बैत रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन सां ज़िंदगी में थोरा घणा लाहा चाड़ा थिया, रसूलुल्लाह जो सम्झाइण खां बाद में ख़तमु थी विया हलिया, पर हिननि ख़तमु न कया। हीअ अॼु ताईं ॻाईंदा पिया अचनि ज़ुल्म रे ज़ुल्म, ज़ुल्म रे ज़ुल्म। ऐं ॿिए पासे वरी स्टिकर पढ़ो, इश्तिहार पढ़ो, जलसा जुलूस ॿुधो, या अली मदद, अस्सलाम वालेकुम या अली मदद। अब छा आहे? अली मुश्किल कुशा आहे। अंदाज़ो लॻायो, हज़रत अली साईं पाण फरमायो आहे, मुंहिंजे करे ॿ क़ौमूं तबाही बर्बाद थींदियूं ऐं जहन्नम जे हवाले थींदियूं। हिकिड़ी क़ौम उहा जो मूं अली जे बारे में मुहबत जे मामले में एतिरी वधी वेंदी आहे अली जो मूं अली जो उहो शान ई कोन हूंदो, ऐं ॿी क़ौम उहा जेका मूं अली सां बुग़्ज़ कंदी ऐं मूं अली जे मुनकिर रहंदी, इहे ॿई क़ौमूं तबाह ऐं बर्बाद थींदियूं। अली मुश्किल कुशा, अली मददगार, अली हीअं अली हूअं, वॾा वॾा किस्सा कहाणियूं। हिकिड़ो मुख़्तसर किस्सो बयानु करे ॻाल्हि ख़तमु कंदासीं। शेन किताब रियातुन अनवार नौमानिया पंहिंजी लाइब्रेरी में किताब मौजूदु आहे, उन में हिकिड़ो वाक़ियो लिखियलु आहे। हज़रत अली ख़ैबर जे मौक़े ते जेका जंग ख़ैबर लॻी, उन मौक़े ते जेॾी महिल हिकिड़ो आख़िरी क़िलो फ़तह कोन पियो थियो, हज़रत अली आयो, विढ़ंदे काफ़िरनि खे मारींदो परे कंदे आयो। पोइ जेॾी महिल इन दरवाज़े वटि पुॻो त पोइ हज़रत अली छा कयो, पंहिंजे आङुर जो जेको नोह आहे न, उन नह सां इन दरवाज़े खे पटे छॾी। एॾी वॾी ताक़त जो अली मालिक आहे। ऐं उहो दरवाज़ो किताब जा अल्फाज़ आहिनि, 40 माण्हू उन दरवाज़े खे धिके करे बंदि कंदा हुआ, धिके करे खोलींदा हुआ। एॾो वॾो दरवाज़ो। हज़रत अली साईं आयो, नोह सां इशारो ॾेई करे दरवाज़ो पटियईं। हज़रत अली जी जेका अॻियां ढाल हुई उहा टुटी पई। पोइ हुन छा कयूं जो इहो दरवाज़ो हज़रत अली हथ में खणी करे ढाल करे अॻियां विढ़ियो आहे। अंदाज़ो लॻायो हज़रत अली जी एॾी वॾी ताक़त आहे। उन खां अबू बकर सॻो थी वियो, हक़ खाई वियो हलियो। हज़रत उमर फारूक सॻो थी वियो हलियो। बल्कि पढ़ो तफ़सीर कुमी, हे तफ़सीर हिते पई आहे, या पढ़ो दीगर तफ़ासीर पढ़ो। चवंदा हज़रत अबू बकर जे दौर में छा थियो, हज़रत अली कंहिं ॻाल्हि तां कावड़जी पियो ऐं ज़मीन ते थुॾो हयईं, पूरी ज़मीन ज़िलज़िले में पइजी वई हली। हज़रत अबू बकर परेशान, साहबा परेशान, डोड़ी आया हिक ॿिए वटि, बाबा ही छा थियो? बाबा अली नाराज़ थी पियो आहे, अली साईं नाराज़ थी पियो आहे, हलियो अली साईं खे परचायो। डोड़ी आया, अली माफ़ी ॾे, अली ग़लती थी वई, अली आईंदा ईअं कोन थींदो। अली साईं ज़मीन ते पेर हयो, ज़मीन बीही वई हली। एॾी वॾी ताक़त आहे। बल्कि इन खां वधीक हिकु अजूबे जो वाक़ियो, अल्लाहु अकबर। ख़ैबर जे मौक़े ते जंहिं महिल मरहब खे
हज़रत अली तलवार आई, हज़रत अली एडी ज़ोर सां तलवार आई, मरहब बाद थियो। एक ज़मीन कपजी वई, ॿी ज़मीन कपजी वई, टी ज़मीन कपजी वई, चौथी ज़मीन कपजी वई। इंसान परेशान, पर एतिरे हद ताणी अल्फाज तौहीन आमेद नऊज़ बिल्लाह रब सां कुफर खां बचाए त रब बि परेशान थी वियो हलियो, रब बि परेशान थी वियो हलियो त हाणे ही छा थींदो। जिब्राइल भॼ, 7 ज़मीननि खां पोइ हिकिड़ो गाबो बीठल आहे, ढगो बीठल आहे, ज़मीन जे सिंह ते बीठल आहे। ॿेली 4 ज़मीनूं कपजी वियूं हलियो, इहे 7 ज़मीनूं कपजी वेंदियूं हलियो, ढगे जो सिंह कपजी वियो हलियो। हीअ दुनिया त ख़तम थी वेंदी हली, ऐं रब अञा ख़तम करणु चाहियां ई कोन। केॾांहुं रब जो फ़ैसिलो आहे, केॾांहुं अली जो फ़ैसिलो आहे। हे किताबनि जूं कहाणियूं ऐं बयान थियल आहिनि। अंदाज़ो लॻायो कि जिब्राइल डोड़ंदो आयो, जिब्राइल अची पंहिंजा पर ॾिना। हदीस पाक में चए 300 पर जिब्राइल सभु पर कटिजी विया हलिया। अची तलवार 7 ज़मीनूं बि कटिजी वियूं, अची तलवार जिब्राइल कुल्हे ते अची बीठी। हेॾी वॾी ताक़त जो मालिक आहे हज़रत अली, उन जे बावजूद बि इहा हिकिड़ी मुठड़ी सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी, जिन बारे में ही बयान कया था, भॼी विया, डरपोक हुया, डिॼणा हुया, हेड़े बहादुर जे साम्हूं कीअं हक़ गाज़िब करे बीही रहिया। अकुल आहे को? हाफ़िज़ उमर सिद्दीक़ साहब चवंदो आहे, बिरेलवी हूंदो अक़लमंद कोन हूंदो, अक़लमंद हूंदो बिरेलवी कोन हूंदो। ऐं चवां थो इहे सभु किसा हिकिड़े पासे तव्हां पढ़ो ऐं ज़ाकिरीन जूं तक़रीरूं ॿुधो न, तव्हां सम्झंदो त अली त को नऊज़ बिल्लाह एॾी वॾी ताक़त वारो मालिक हो, उनजे बावजूद वरी जंहिं महिल सहाबा जा बयान कंदा, सहाबा हेड़ा 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 हेड़ा, त भई पोइ हज़रत अली खां सॻा कीअं थी विया हलिया। माना ॻाल्हि में कुझु आहे, या तो पंहिंजो अक़ीदो मटायो, या तो पोइ चओ एॾी वॾी ताक़त हुजण जे बावजूद बि जेकॾहिं अॻियां ख़लीफ़ा रहिया, हुकूमतनि ते रहिया, त माना हज़रत अली राज़ी हुयो। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला जी रज़ामंदी सां इहो सभु कुझु थियो आहे। त यारो, दोस्तो, बुज़ुर्गो, माइरो, भेनरो, किस्सा कहाणियूं, पंहिंजो पाण खे बचायो, पंहिंजे ईमान खे बचायो, पंहिंजे अक़ीदे खे बचायो। ही ईद गदीर जेका आहे न, इहा हिकिड़ी कूड़ी कहाणी आहे। इन जो न रसूलुल्लाह सां को ताल्लुक़ आहे, न अहले बैत सां को ताल्लुक़ आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह से मूंखे अव्हां खे मर्द मुसलमाननि खे हक़ीक़तूं पढ़णु सम्झणु पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ फ़रमाए। आमीन व आख़िर दावाना।